बरोय बरोय मुक्तायूं शयूं खाई ओघुरायूं क्या थोड़े नीरू होॾे त गिड़े छा थियो साईं इहो? होॾे हे ॾिसे न तूं अंधो आं इहो फंटो बोतल अथसी मां फुल आं छॾेसि। तूं फुल आं हाज़मे जे लाइ कीअं बि कर कहिड़ी बि अटकल कर त ओ मलियां अॼु इहा मूंखे शइ पीआए पींदे हा आओ मनी थो मां ॾिसां साईं तुंहिंजी अटकल दुनिया सां फिरा ॾुकियो थी इहो वॾो बदू माण्हू थी इन सां न करे सघंदी तूं पंहिंजी होशियारी कर बाक़ी इहो सम्झ हेॾे न कन हा तो में उमेद आहे अहिड़ो ई लानती रा करे वेंदे ॾिस वेही कीअं कयां तूं आ हली हा बी हिकिड़ो मिंट बी हे न पीओ छो तोखे मां जादू ॾेखारियां थो। जादू हा केड़ो ॾेखारियां थो जादू तोखे ॾिसदे जादू न जादू में छा थींदो जादू में हे बोतल जो गिलास खाली थी वेंदो बिना पीअण जे तू पींदे न मां पींदुमि न तूं पींदे गिलास खाली हारींदे न बना ॿियो केड़ो जादू न हारींदुमि हे तूं मथे ते रख मथे ते रखां हा मथे ते रख हीअं हा हाणे हे हथ हेॾे कर हे बटण खोल कीअं माना जादू छा आहे इहो अचो काथे आ हा हाणे ॾिसजांइ त कीअं गिलास खाली थिए थो अजीब जादू आहे जूस तोड़े थो अचे माॾे अचे तो गिलास खाली न हुजे त मांखे तूं न मनी जांइ हाँ हा जो गिलास खाली आहे त पोइ मनींदे मांखे इन आंगूठे में अचई थो न अंगूठे में अचे थो तुंहिंजे हिन रगन में अचे थो वॾी ॻाल्हि आहे मिठो बि आहे हाँ हा थोरो थोरो खटो आहे अच्छा वॾी ॻाल्हि आहे यार अजीब जादू आहे गिलास मथे ते पियो आहे पीए पंहिंजो आंगूठो थो 6 गिलास खाली थींदो लाइ गिलास ॾिस हिकु ढुक खां वधीक हुजेसि न पोइ मांखे तूं न मनी जांइ हाँ मनी केड़ो आंगूठो पी वए हा आंगूठे सां पोइ असां ईअं छा भला अल्लाह वधाईंदी बा फ़कीर साईं अल्लाह वधाईंदी मुंहिंजा मसला हल कर ॿेली हे पहिरें पोइ तो मुंहिंजो मसलो हल कर मां ॿुधाए थो मां वॾो परेशान आहे छा मसलो आहे तुंहिंजो असल में फ़कीर साईं मुंहिंजी महबूबा आहे 10-15 साल थिया आहिनि मुंहिंजो हुन सां इश्क आहे प्यार आहे पर उहा अचानक 2 हफ़्ता थिया आहिनि मां रुसी वई आहे कावड़जी वई आहे न फोन खणे थी न ॻाल्हाए थी न राब्तो करे थी ॾींहं राति उन जूं सोचां सुम्हां थो बि उहा नज़र अचे थी उथां थो बि उहा नज़र अचे थी खावां थो पीआं थो मां तोखे छा ॿुधायां मुंहिंजी ज़िंदगी ज़हर थी वई अल्लाह तोखे वधाईंदो पहली अहिड़ो को तावीज़ ॾे अहिड़ो को जादू कर जे मुंहिंजे पाण फोन करे वीडियो कॉल ते ॻाल्हाए मूंसां बसि इहा महिरबानी कर इहा महिरबानी कर ॼाण लॻा 2-2.5 हज़ार इहो बि ॾियांसि थो माटो छा यादि कंदो ॼट ॻाल्हि ॿुध तुंहिंजो ईअं सम्झ त कमु थी वियो राति राति तोरे जेकॾहिं 11 खां अॻे वीडियो कॉल न अचे त मांखे फ़कीर न मनी जांइ अल्लाह वधाईंदी पहली बुर्श तोखां पैसा नथो वठां फ्री में सिर्फ़ मांखे 1000 रुपयो ख़र्चे जो ॾिजांइ हाँ हा 1000 ख़र्चे जो ॾे माना ईअं सम्झ तुंहिंजो कमु थी वियो अल्लाह वधाईंदी मां परेशान 500 हे वठ हा 500 रुपया शाम ॾींदो मैं ॿिया न आहिनि खुलिया निकिता कारण ठीकु आहे हाँ तुंहिंजो कमु थी वियो हाँ हा ईअं सम्झ टेंशन मजबूरी उन जे करे जेको तोखे निंड न अचे पई जेको कुझु सोचे पियो माना ईअं सम्झ सभु मसला तुंहिंजा हल थी वेंदा तोरे वीडियो कॉल ईंदी बस अल्लाह वधाईंदी तुंहिंजी महिरबानी यकीन कंदे फ़कीर साईं एतिरो मजबूर हुयो मां इश्क में हा हे जेको शरबत हुयो हा इहो शरबत न हुयो बाक़ी छा हुयो इहा ज़हर हुई मां पी करे मरां पियो हाणे मां सोचां पियो न कि पिया न पिया मुंहिंजा नंढड़ा बच्चा बि हुया मां चयो न बेवफा जे करे पंहिंजी ज़िंदगी मां छो तबाह कयां इन जे करे मां गिलास ॾे हर तकियां पियो हर रखां पियो चङो जो तूं वक़्त ते अची वई न त मां इहा ज़हर पी मरी वञा
ज़ारू ही इन बोदू लूसी जे छा थींदो छल नकाशे ॾिसे बसि पोइ चए थो त मीरू क़ुरान थी मूं त काटल करे इहा मूंखे पीआए वयो हुयो लांते रज़ा वेठे खणांसि रिली में हाँ फ़कीर साईं छा थो चए? बसि मां हे थोरो घणो ईअं पढ़ाई कयमि कमु थी वेंदो मां हाणे हलां थो अल्लाह वधाई थी। बसि 11 वॻे तोरे वीडियो कॉल ईंदी मां अल्लाह। हाणे तकड़ा मां हाणे हलाए थो बस मुंहिंजी ज़िंदगी बचाए छॾे, मुंहिंजी ज़िंदगी सेट करे छॾे। अल्लाह वधाई थी फ़कीर साईं, अल्लाह वधाई थी। ज़हर पीअण जी ज़रूरत न आहे, अहिड़ा सचा फ़कीर आहिनि त बसि ज़रूरत ई न आहे ॿिए कंहिंजी। वञा शाम जे 5 सै जो बंदोबस्तु कयां। बोधो वो बोधू अबोड़े वयो मरी अड़े लूसी छल नकाशे ॾिसे बसि ज़ार हुजे ॿुधा पिया बोधो उथ त सही अखि त पट हा मालिक शुक्र आहे मुंहिंजी अखि त पटियसि निड़ी बंदि थी वई आहे निड़ी बंदि थी वई आहे अड़े का धूड़ पवंदई शाला हल त डॉक्टर ॾे खणी हलां ॿीहर पींदे इहे मुख़्त जी शयूं हा हाणे तोबा आहे हा उथ 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 त डॉक्टर ॾे हलां त नड़ी विझायां इहे कढां इन ज़ार हेॾे हेॾे डॉक्टर ॾे हल